अस्सलाम वालेकुम। तव्हांखे ख़बर आहे त सिंध में ताज़ियूं बरसातूं हलियूं आहिनि। बरसातुनि खां पोइ असां हिते हिन वक़्तु केले जे वापारनि ऐं ठेकेदारनि वटि पहुता आहियूं। बरसात खां पोइ कहिड़ी पोज़ीशन आहे, अचो त न ठेकेदारनि जा असां व्यूज़ वठूं त ही बरसात खां पोइ केले जे बारे में छा था चवनि। अस्सलाम वालेकुम बुआ। वालेकुम सलाम सर। केले जो बिल्कुलु हाल कोन्हे। अॻियां त हिकिड़ो हुकूमत पंजाब जी सॼो पंजाब खे ॿुड़ियो वेठी आहे। हिते असांजे केलनि जी ख़रीदारी बिल्कुलु हिन वक़्तु रेट तमामु घटि आहे ऐं पाकिस्तान जे हालात जे हिसाब सां ॿाहिरि केलो एतिरो नथो वञे। अॻे जेको केले जो मान हो उहो हींअर केले जो मान कोन्हे। असां 5 लख रुपया एकड़ वरितो आहे, को 6 लख रुपया एकड़ वरितो आहे। उन खां पोइ ख़र्चु अलावा 2 लख 2.5 लख रुपया एकड़ ते ख़र्चु पियो अचे ऐं केले जो रेट बिल्कुलु न आहे। अच्छा भला ही तव्हां जेका ॻाल्हि ॿुधायो पिया घाटो थी वियो बरसातूं पयूं आहिनि ऐं पर पोइ जेके मज़दूर आहिनि इहे मज़दूरियूं खणाणियूं लाहिणियूं इहे कीअं ठेकेदार अॻियां ख़रीदार था कनि या तव्हां था कयो? इहा मज़दूरी पर सादे थी पए। अॻे मज़दूरी जेको हींअर थोरा रस्ता गड़बड़ लॻा पिया आहिनि, उन करे मज़दूरी डबल भरियूं पिया ऐं मज़दूरनि जो बि वैल्यू कोन्हे। हिते पाकिस्तान में कंहिंजो बि वैल्यू तमामु घटि आहे। हालात जे हिसाब सां हिते फैक्ट्रियूं लॻायूं वञनि, हिते कारोबारी सिस्टम लॻायो वञे। ख़ासि असां ज़रदारी आसिफ़ ज़रदारी खे चऊं था त ख़ासि हिते मज़दूरनि जो ख़्यालु कयो वञे ऐं हिते वॾियूं कारखाना वॾा फैक्ट्रियूं कारोबारी लॻाया वञनि कीअं मज़दूर जो वैल्यू थिए। भला ही केलो तव्हांजो जेको आहे इहो किथे किथे एक्सपोर्ट थींदो आहे, सिंध में या पंजाब में बि थींदो आहे? बाबा हीउ अफ़गानिस्तान वेंदो आहे ऐं ॿियो हिकिड़ो मुल्क आहे उन बि वेंदो आहे। पाकिस्तान में घणो पाकिस्तान में थो वञे। अच्छा ॿाहिरि जा हालात हाणे हींअर जेको क़ाबिल जो किरायो पिया ॿुधाइनि तॾहिं 6 लख रुपया माल, 5 लख जो किरायो, 6 लख 6.5 लख कीअं वापारी मोकिलीनि। सही तमामु पाकिस्तान जे हिसाब सां ख़रीद फरोख्त जो हाल न आहे। हाणे तव्हां हुकूमत खे या कहिड़ी रिक्वेस्ट कंदव या हुन कहिड़ी अपील कंदव, छा था चवणु चाहियो? असां इहो चवणु था चाहियूं त पाकिस्तान अहिड़ा लाॻापा क़ाइमु करे जंहिं ॿाहिरि मुल्कनि सां बिल्कुलु सुठो लाॻापो हुजे। ॿाहिरि मुल्क सां ई शइ वञे, उन ते असांखे रेट बि सुठो मिलंदो। हिते बि केले जी इज़त थींदी, अॻिते बि थींदी। उते जी शयूं हेॾा थियूं अचनि, असांजी शयुनि जो क़दुरु न आहे। अच्छा वॾी महिरबानी। केले जो ठीको 6 लख रुपया एकड़, माल 900 खां 1000 रुपया मण ऐं केले जो सफ़ा रेट किरी पिया मींहं ऐं सैलाब जे करे रेट मथे चढ़ंदो वञे। ठीकनि जो माल जो रेट किरंदो वञे। तव्हां वापारी आहियो या ज़मीनदार आहियो? बाबा असीं ज़मीनदार पे आहियूं पर घणो वापारी आहियूं। अच्छा जा केला असांखे ठीके में। अच्छा ही केलो जेको तव्हांजो आहे ही किथे किथे एक्सपोर्ट थो थिए, कहिड़े मुल्कनि में वञे थो केलो? इहो वञे थो पंजाब, सरहद ऐं काबिल, वरी अलाह तो थिए निकिरे मर्दान, पेशावर, सरगोदा, ईरान। असांजो केलो हेॾा सर, असां जॾहिं बि ईरान केलो असांजो वेंदो आहे या अफ़गानिस्तान वेंदो आहे त असांखे बिल्कुलु मज़दूरी ठीकु ठाक बचंदी आहे। जे इहे 2 मुल्क सां केलो खणनि था त असांखे तमामु फ़ाइदो थिए थो। हिते बि रेट माशाल्लाह चढ़े थो। बाक़ी पंजाब टोटल में भले कहिड़े शहर में असांजो केलो वञे थो, असांखे रेट नथो मिले। हिन वक़्तु तव्हांजो जेको इहो बरसातुनि खां पोइ जेको रेट हले पियो उहो कहिड़ो पियो हले? उहो हले पियो 1000 खां 1100। अच्छा फी मण। अच्छा ऐं पहिरीं बरसाति खां पहिरीं कीअं? बरसाति खां पहिरीं जेको उहो 18 खां 2000 रुपया हो। 18 खां 2000 हो। हींअर बरसाति खां पोइ अध खां पोइ अधु धकु लॻो आहे, फसलनि खे बि धकु लॻो आहे, रेटनि खे बि धकु लॻो आहे ऐं भाड़ा किराया बि वधी विया आहिनि, तेल बि महांगा थी विया आहिनि। किरायो त एॾो तेज़ थी वियो आहे, ड्राइवरनि जा हेॾा नखरा आहिनि। जिते 1,55,000 किरायो उहो हाणे थी वियो 1,90,000 रुपया किरायो। उहे वापारी बि सामा पिया कसर कढनि। किराए जे हिसाब सां मण ते 100 रुपया रेट असांजो घटि थी वियो। नाज़रीन असां तव्हांखे ॿुधायो मटियारी ज़िलो खैबर शहर में असां मौजूदु आहियूं। हिते केले जा वापारी अब्दुल हकीम खैबर साहब से जा तव्हां व्यूज़ ॿुधा ऐं मुमताज़ अली दर्श सिहड़ो साहब उन जा तव्हां व्यूज़ ॿुधा ऐं हिते मज़दूर कमु कनि पिया। हिते ठेकेदारनि जा इहे हुआ त बरसातुनि खां पोइ हानिकार जेको फसलनि खे ऐं वापारनि खे हारनि खे ऐं ज़मीनदारनि खे सम्झो कपारी धकु हिकिड़ो लॻी वियो आहे ऐं महांगाइनि जे करे हे मिड़ई कन छॾंदा वञनि पिया। बाक़ी जेको सो अध खां अधु जेको सो बरसाति फसलनि खे धकु कयो आहे।
पंहिंजो ख़्यालु रखंदा ॾिसंदा रहो सिंधनगर TV न्यूज़ तव्हांजो पंहिंजो चैनल आहे ऐं असांजा प्रोग्राम तव्हांखे कीअं था लॻनि पंहिंजे राय सां ज़रूरु आगाह कंदा ऐं तव्हांजो ख़ादिम साईं मोहम्मद ख़ान बचो अस्सलाम वालेकुम। जिए सिंध जिए सिंधनगर जिए सिंधी आवाम जिए सिंधनगर TV चैनल। थैंक यू।